ख़बर चमकदासी आदिलपुर में नारी जी मुबैना अगवा खिलाफ़ धाणो हणन ॻोठाणनि जे गिछीअ में पइजी वियो। पुलिस पारां 48 ॼणनि खिलाफ़ केस दाख़िल। पुलिस नारी जीवन सियाल जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कंदड़ सियाल बिरादरी जे 48 ॼणनि खिलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो। केस में ॻोठ अलदाद सियाल वासी नवाब दीदार नज़ीर वडेरो शाह अली लुत्फ़ शौकत ख़ान मोहम्मद वाहिद मौला बख्श सियाल ऐं ॿिया शामिल आहिनि। नारी जीवन सियाल नौजवान ज़हीर मलिक सां पसंदि जो पाणो करे छॾियो आहे। ज़रियनि जो योजना आहे। वाक़िया अपडेट कयूं पिया। आदिलपुर में नारी जे मुबैना अगवा खिलाफ़ धाणो हणण ॻोठाण खे गिछीअ में पइजी वियो। पुलिस पारां 48 ॼणनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो। आम ख़बर आहे शामिल कयूं पिया। आदिलपुर में नारी जे मुबैना अगवा खिलाफ़ धाणो हणण ॻोठाण खे गिची में पइजी वियो। पुलिस पारां 48 ॼणनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो। पुलिस नारी जीवन सियाल जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कंदड़ सियाल बिरादरी जे 48 ॼणनि खिलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल करे छॾियो। केस में ॻोठ अलदाद सियाल वासी नवाब दीदार नज़ीर वडेरो शाह अली लुत्फ़ शौकत ख़ान मोहम्मद वाहिद मौला बख्श सियाल ऐं ॿिया शामिल आहिनि। नारी जीवन सियाल नौजवान ज़हीर मलिक सां पसंदि जो पाणो करे छॾियो आहे। ज़रियनि जो योजना आहे।